सखर मां वाक़े ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ सखर बैराज अॼु 100 साल उमिरि पूरी करे छॾी। अॼोके ॾींहं ते सन 1923 ते सखर बैराज जो अंग्रेज़ सरकार इफ्तिताह कयो। सिंध जी तक़रीबन 1 करोड़ एकड़ ज़मीन आबाद करण जो मनसूबो पाया तकमील थियो हुयो। उन वक़्त सखर बैराज खे अंग्रेज़नि शाह ठे दरवाज़ा ॾिना ऐं 7 केनाल ठाहिया। सखर बैराज ठहण खां पोइ सिंध जी ज़रई ज़मीन में इनक़लाबी तब्दीलियूं आयूं। 12 महीना पाणी मौजूदु हो, बनियुनि ताईं पहुचायो वियो। बैराज जे तामीर में सवें इंसाननि जिस्मानी पोरियो कयो ऐं जानवरनि गॾ घोड़नि उठनि बि पथर ढोया। मज़दूरनि हथ सां पथर खणी सनअत में आंदा, जिन जे बदौलत अॼु सखर बैराज वॾे घाट सां उभो बीठल आहे। सखर बैराज 100 सालनि जे अरसे में 13 महाॿोॾियुनि खे गुज़ारियो आहे ऐं केतिरियूं ई विचोलियूं ॿोॾियूं ऐं हर 12 महीने नॉर्मल ॿोॾ जे पाणीअ खे गुज़ारे समुंड तरफ़ रवानो करे थो। सखर बैराज खे 1942 जी तमामु वॾी ॿोॾ नुक़सान ॾिनो, पर अंग्रेज़नि जी सरकार बचाइण में कामयाब वई।